चिकन ऐड कई अथसीं, टमाटा असां हिन में शामिल किया आहिनि ऐं हाणे जेके टमाटा आहिनि इन्हनि खे बि असां थोरो साबित टमाटा असां ऐड कया हुआसीं, त हाणे इन्हनि खे असांखे कोई बि गोल चिमचो खणो मछुरी असां इन्हनि खे थोरो तोड़े बि छॾियां थी। स्किन असां हिन जी रिमूव कई अथसीं। मेक श्योर कजो त स्किन काथई बि रहिजी न वञे। अच्छा, हाणे मां हिन में शामिल थी कयां थोरो ऑयल, जंहिंमें असां हिन जी भुनाई कयूं सुठे तरीक़े सां। चलो जी, ऐड था कयूं। अच्छा, हिते असांजा टमाटा जेके आहिनि उहे ॻरनि था। ऐड कंदासीं हिन में हाफ कप ऑयल में तैयार कयो, या जेकॾहिं तव्हां गिह में तैयार करणु चाहियो था त तव्हां हिनखे गिह में तैयार कयो। अच्छा, थोड़ा धाणा ऐं थोड़ा सावा मिर्च आहिनि कटियल, उहे थोड़ा ऐड था कयूं हिकिड़ी ख़ुशबू जे लाइ, कुकिंग में ई शामिल था कयूं। साओ मिर्च आहे, इहो बि मां कटे करे हिन में जॾहिं असां हिन जी गार्निशिंग कंदासीं त हुन में ऐड कंदासीं। अच्छा, हाणे असांजे भुनाई ते आहिनि असांजी चरसी कढ़ाई बि ऐं असांजी तूरियूं बि। इन में बि मां थोरो पाणी ऐड कयो आहे जीअं टमाटा असांजा जल्दी सां झटपट ॻरी वञनि। जीअं ई हे ॻरी वेंदा, तूरियूं ऐड कंदासीं, सावा धाणा ऐड कंदासीं ऐं तूरियुनि खे सर्व कंदासीं। थोरे सावनि धाणनि जी कटिंग कंदा था हलूं। हेड ऐं लूणु तव्हां हिन में शामिल कंदव पंहिंजे ज़ाइके जे मुताबिक़। थोरा सावा धाणा आहिनि, इन्हनि जी कटिंग कंदा हलूं त जीअं ई कढ़ाई असांजी ऑयल सेपरेट थी वेंदो, उहा बि असांजी सर्व थी वेंदी। ऐं जीअं ई असांजा टमाटा ॻरी वेंदा, तूरियूं ऐड करे इनखे बि सर्व कंदासीं। थोरा जेके धाणा आहिनि उन्हनि खे मां कटे थी वठां। हिकिड़ी जेका मिर्च आहे उनखे स्लाइस कयो अथसीं। चपाती सां गॾु ऐं नान सां गॾु तव्हां इनखे सर्व कयो, तमामु ज़बरदस्त लॻंदी आहे। टमाटनि जो फ्लेवर आहे, बसि गोश्त जो फ्लेवर आहे। अगेन चिकन में तैयार कयो, बीफ, मटन, चरसी कढ़ाई जो फ्लेवर तमामु सुठो ईंदो आहे। चलो, थोड़ा धाणा आहिनि, इन्हनि जी कटिंग था कयूं। जेसी ताईं पाणी ड्राई थी वञे। अच्छा, थोरो पिसियल गरम मसालो थोरो सफ़ा ऐड कंदासीं त जीअं कलर असांजे कढ़ाई जो ख़राबु न थिए, सफ़ा मामूली। थोरो बसि हाफ टी स्पून खां बि घटि असां हिन में ऐड कयोसीं पिसियल गरम मसालो। ऐं स्पून जी मदद सां, जिथे बि तव्हांखे टमाटा नज़र अचनि था उन्हनि खे स्पून जी मदद सां मैश कयो। अच्छा, पोटैटो मैशर बि सुठो रहंदो आहे, उन सां बि तव्हां इनखे मैश करे सघो था। जीअं जॾहिं भुनाई थिए त टमाटनि जा वॾा वॾा जेके पीसिस हुजनि उहे न हुजनि। ऐं स्पेशली जेको हिकिड़ो हार्ड पार्ट हूंदो आहे उनखे असां रिमूव कयो हुयोसीं टमाटनि जो। उहो थोरो हार्ड पार्ट हूंदो आहे, देरि सां ॻरंदो आहे। स्किन रिमूव थी वई, हार्ड वारो पार्ट रिमूव थी वियो टमाटनि जो। हाणे ज़बरदस्त वारो हिन जो हिकिड़ो टमाटनि जो हिसो रहिजी वियो आहे, जेको असां पंहिंजे कढ़ाई जे लाइ इस्तेमालु कयो अथसीं। चलो, टमाटा बि सुठे तरीक़े सां हिन जा मैश था थियनि। ॿिन्हिनि भाॼियुनि खे चेक कंदासीं। हिन में बि मां थोरो पाणी ऐड करे हिनखे तेज़ बाहि ते पचायो त जीअं हिन जा टमाटा सुठे तरीक़े सां ॻरी वञनि। कड़ी पत्ता शामिल कयासीं, थोरा धाणनि जूं डंडियूं, लूणु ऐं मिर्च, हेड, बसि। अच्छा, जेकॾहिं मां तव्हांखे रिकैप ॾींदी हलां चरसी कढ़ाई जो, त सभिनीनि खां अॻु में चिकन खे वॉश कयो ऐं थोरो ऐड कयो पाणी। जंहिं बि स्पेशली कढ़ाई में तव्हां हिनखे ठाहियो उन में ऐड कंदासीं 1 kg जेकॾहिं चिकन आहे, 1 kg तव्हां ऐड कंदव हिन में टमाटा। ऐं टमाटनि खे ऐड करण जो बि हिकिड़ो तरीक़ो आहे, उनजो हार्ड वारो पार्ट मथां वारो उहो तव्हां कट करे अलहदा कयो ऐं उनजी स्किन ते बि कट लॻायो त जीअं स्किन खे रिमूव करण में तव्हांखे आसानी थिए। साबित टमाटनि जो इन में इस्तेमालु थींदो
टमाटा ऐड कयो, चिकन ऐड कयो, थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो, लूणु तव्हां इन में शामिलु कंदा ऐं उन खां बाद में तव्हां हिन खे कुक करण जे लाइ रखी छॾियो। जीअं ई हे कुक थींदी त टमाटा सॉफ्ट थियणु शुरू थी वेंदा। ईज़ीली फोक जी मदद सां, टोंग जी मदद सां तव्हां इन जी जेका स्किन आहे उनखे रिमूव करे वेंदा। स्किन रिमूव कयो, रिमूव करण खां बाद में हिन में ऑयल या गिहु ऐड कजो। उनखे ऐड करण खां बाद में थोरा सावा धाणा मां हिन में शामिलु कया आहिनि ऐं हिन जी असां कंदासीं भुनाई। जीअं ई भुनाई कंप्लीट थी वेंदी, ऑयल सेपरेट थी वेंदो, तव्हांजी चरसी कढ़ाई तयारु आहे। तव्हां हिन खे सर्व कयो सावा धाणा ऐड करे। ऐं तूरियुनि जे लाइ तूरियुनि खे अलॻि सां बॉइल कयोसीं हिन जे पंहिंजे पाणीअ में। पोइ ऑयल गरम कयो, थोरो ऐड कयोसीं ज़ीरो, थोरा कड़ी पत्ता ऐं उन खां बाद में थोरा सावा धाणा ऐड कयासीं। टमाटा असां हिन में शामिलु कयासीं। टमाटा जॾहिं ॻरी वञनि, उबरला भुगला तूरियूं शामिलु कंदासीं ऐं हे बि रेडी थी वेंदो।